नाज़रीन, बल्दियाती इलेक्शन के उम्मीदवारनि पारां वर्क तेज़ थी वही है। उन सिलसिले में मदे जी वेठो ॻोठ पलीजा पंवर के पंवर हाउस से तपेदार अज़ीज़ुल्ला पंवर की मेज़बानी में एक शानदार कारगर गॾिजाणी मुनाकिद कई हुई, जैमें पीपी अगवान सरदारज़ादा नजफ़ अली खान कमारियो ख़ुसूसी शिरकत कई। तकरीब के मेज़बान तपेदार अज़ीज़ुल्ला पंवर पारां आयल मेहमानन जो शनायतो मानायतो इस्तकबाल किया वियो ऐं खुशी में फायरिंग पिणु कई वई। तकरीब में अयूब पंवर, अली गुअर पंवर, डॉक्टर न्याज़ पंवर, बहारदीन पंवर समेत ॻोठ के सवें मुअज़्ज़िज़ीन और बिरादरी की वॾे तइदाद में माण्हुनि शिरकत कई। तकरीब दौरान नजफ़ अली खान कमारियो मेज़बान तपेदार अज़ीज़ुल्ला पंवर से सिंध के हसबे ॻोठाणी रिवायत मुताबिक हाल अहवाल ॾिनो ऐं वरितो। इन मौके ते नजफ़ खान कमारियो सचाई न्यूज़ से ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो, सर जी बल्दियाती इलेक्शन बाक़ी खैर सां वञी उनमें 4-5 ॾींहं वञी रहिया आहिनि, छा तयारियूं आहिनि अव्हां जी? तयारियूं इहे ई आहिनि, सभिनी पाड़ेसरनि ॾे सभिनी भाइरनि ॾे वञूं था पिया अल्लाह जे फज़ल सां। जिन भाइरनि सां सुठो हलिया आहियूं त ओॾो मोट बि इंशाअल्लाह सुठी मिलंदी। कमियूं कोताहियूं किथे असां खां थियूं हूंदियूं, किथे भाइरनि खां थियूं हूंदियूं, असां पीपल्स पार्टी के प्लेटफॉर्म तां सभिनी भाउनि ॾे वञूं था, उतां जेका मोट मिले थी अव्हां जे अॻियां आहे। यह भी माना पीपल्स पार्टी ते जो खास करे माना कमारिया साहिबान ते जो इल्ज़ाम लगायो वञे तो त उन्हनि जेके पार्टी टिकट्स आहिनि उहे पार्टी वर्करनि जे बजाय पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾिनियूं आहिनि। अलाए कहिड़ो को हिकिड़ो अहिड़ो माण्हू ॿुधायो जंहिं पीपल्स पार्टी सां कमु न कयो आहे ऐं कंहिं मुखालिफ़ दौर सां कमु कयो आहे उनखे ॾिनो आहे, त उहा अहिड़ी का निशानदेही न थी आहे न को पार्टी जे तरफ़ खां, छो जो पीपल्स पार्टी जी टिकट उनखे ई मिली आहे जेको अवामी नुमाइंदो आहे, जेको अॻु में खटंदो रहियो आहे, उन्हनि खे ई टिकटूं मिलियूं आहिनि। अहिड़ो को एतिराज़ु असांजे साम्हूं न आयो आहे। ख़ासि करे जेका यूनियन काउंसिल सांगी आहे उनजो जेको चेयरमैन आहे उन ते काफ़ी एतिराज़ात आहिनि। ताज़ो सोशल मीडिया ते ख़बरूं बि आयूं आहिनि त हिनजो जेको वफ़ाक़ी जेका आहे क़यादत उन को नोटिस बि वरितो आहे। मां हिन वक़्तु पंहिंजो इहो वेठो जिंदे देरे यूसीअ में आहियां। अवां सुवाल कयो था सांगी यूसीअ जो, इन जे करे हू असांजे जेके उते आहिनि, असांजो मुंहिंजो आहे उमराणी दोस्त आहे रफ़ीक अहमद नालो आहे उनजो, बिल्कुलु उनजी जेका मुंहिंजो फैमिली आहे उहा शहीद भुट्टो सां वाबस्तु आहे। हुन दोस्त खे असां पाण ॾे ऐलान करायो अथसि, उहे मुंहिंजो वोट असांखे कनि था। जहिड़ी तरह ॾिसो था हिते असांजे पीपल्स पार्टी जो सदर आहे मुंहिंजो मोहम्मद अनवर पंहिंजो पंवर, उन जो हिकिड़ो भाउ GDA में मुंहिंजो मतिलबु महर साहिब सां वेठो आहे। हर कंहिंखे जमहूरियत आहे, हर कंहिंखे आज़ादी आहे। जेकॾहिं असां 3 भाइर आहियूं, मां कंहिं ॿी पार्टी में वञणु चाहियां थो, जेकॾहिं ॿी पार्टी मूंखे का वधीक सहूलियत ॾिए थी त मूंखे जमहूरी हक़ आहे मां उन पार्टी सां वञा। असांजे रफ़ीक अहमद ऐलान कयो आहे, टोटल उमराणी बिरादरी रते दरे में पीपल्स पार्टी जी वर्कर आहे, पीपल्स पार्टी जी हिमायती आहे। बाक़ी उन्हनि जो हिकिड़ो तालुक़ु आहे, ज़ाती तालुक़ु आहे पंहिंजो इनायत उमराणीअ जो पंहिंजो शहीद भुट्टो सां, इन में को हर्ज कान्हे को। ईअं केतिरा ई दोस्त MP MN जा भाइर ई मुंहिंजो ॿियनि पासनि ॾे आहिनि, उहे मुंहिंजो ऐलान कंदा ॿियनि पार्टियुनि में बीहंदा। इहो को हर्ज कान्हे, इहो जमहूरी हक़ आहे। अवां ते ख़ासि करे पार्टी जे तव्हां जेके हाई कमान आहिनि हितां जी मक़ामी, उन्हनि ते इहो इल्ज़ाम लॻे थो पियो त जेके मुखालिफ़ उम्मीदवार आहिनि उन्हनि खे हिरासमेंट कनि था, अहिड़ी क़िस्म जी का ॻाल्हि आहे छा? अहिड़े क़िस्म जी मां अव्हां जे वातां ॿुधां पियो, बाक़ी त कंहिं बि दोस्त अहिड़ी का ॻाल्हि कई कान्हे का। क़िस्म जो इंटीग्रेट जेको आहे मौलाना राशिद महमूद सुमरो साहिब बि हिते जेको पंहिंजे दौरे दौरान करे वियो आहे ऐं मक़ामी सतह ते बि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं, जीअं रखड़नि में बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आई ऐं हिते UC कंदर में बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आई त उतां जेके वार्ड जे मेंबर खे नजफ़ खान जेको आहे उहो ईसाए थो पियो, उनजे वालदर ॾे वियो आहे ऐं वालिद जेको आहे उहो उन पंहिंजे उते परेशान करे थो। कहिड़ी UC में था चओ इहो? UC कंदर। UC कंदर में त मां अञा वर्क ते ई कान वियो आहियां। ऐं मुंहिंजो मौलाना साहिब लाइ असांखे एतिराम आहे। मौलाना साहिब वारा असां सां हिते इतिहादी आहिनि। असांजे पंहिंजो या UC ॾिसो, मस्ती खान ॾिसो, पंहिंजो अमरोड ॾिसो, मदेजीअ में हू ख़ुदि मूंसां मुंहिंजो मतिलबु इतिहादी आहिनि। हू त असांजा भाइरनि वांगुरु कमु कनि पिया। तव्हां इहो सुवाल ई न पिया कयो त लखीअ में उन्हनि जे लाइ छा पियो ॻाल्हायो वञे, ऐं मुंहिंजो लखीअ वारनि जूं तकीरां तव्हांजे सोशल मीडिया ते आहिनि। असां त उन्हनि सां भाइरनि वांगुरु पिया हलूं। तव्हां ॻाल्हि अहिड़ी था कयो, हाणे जेकॾहिं तव्हांजी का ज़ाती रंजिश आहे ऐं असांखे विड़हाइणु चाहियो था त उहा तव्हांजो मक़सदु आहे। बाक़ी हुते त ॾिसो था पिया जेके अलाए छामो छा था, मां त उहे लफ़्ज़ तव्हांजे साम्हूं चवण बि नथो चाहियां, छो जो हू असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि।
असांजे लाइ महर साहिबु क़ाबिल एहतराम आहे, उहो बि असांजो वॾो आहे। पर हिते जेका मुंहिंजो तव्हां सुवालु कयो था, मुंहिंजे ख़्याल में असांखे जमियत वारनि जे लाइ शियो सुन्नी असां सभु हिते भाइरनि वांगुरु था पिया हलूं। अहिड़ो इतफ़ाक़ असां में कोई कान्हे, असांजो इतिहादु आहे पाण में। आख़िरी सवाल में असां ज़रूरु असां इहो कंदासीं त तव्हां हिन वक़्तु मौजूदु आहियो ॻोठु पंवर पलीजा में, ऐं हीअ पंवर बिरादरी जा माण्हू हमेशह तव्हांखे पंहिंजो सम्झंदा आहिनि ऐं तव्हां इन बिरादरी खे पंहिंजो सम्झंदा आहियो। पर सालनि खां इहा खूनी विढ़ांद जेका हिन बिरादरी जी बिरोई बिरादरी सां आहे, ऐं उन करे जेको आहे असांजे हिन पंवर बिरादरीअ जो वॾो नुक़सानु आहे, तालीमी मुआशी क़तलाम पियो थिए, उन वाले तां तव्हांजो के बि ख़ासि एफर्ट्स न आहिनि। हिन जी वजह असांजा जेकॾहिं एफर्ट्स न आहिनि, छो न आहिनि, उहो कारण मां हिन वक़्तु जेकॾहिं मुंहिंजो इहो सोशल मीडिया ते चवां त मुंहिंजे लाइ बि उहो बहितरु न आहे। मुंहिंजे मथां इहो इल्ज़ाम हूंदो आहे मुंहिंजे बिरोई भाइरनि जो, छो जो असां उन्हनि सां बि भाइरनि वांगुरु हलिया आहियूं। अॻु में जेको मसइलो थियो हो, असां मेड़ियूं करे पंवर बिरोईअ खे ठाहियो होसीं। मुंहिंजे मथां कुझु बिरोई दोस्तनि जो इहो मुंहिंजो इल्ज़ाम आहे हिन वक़्त ताईं त असांखे जेको पंवरनि जो जहिड़ो आहे उहो कराई नजफ़ ख़ान थो। असांखे रसूल बिरोहीअ जे लाइ असांखे गारंटी वठी ॾिनी, जेको रसूल बिरोही मोह आहे, पंवरनि वाइदो कयो नजफ़ ख़ान सां, उहो गारंटीअ रहियो विच ते, जंहिंजे करे असांजो रसूल बिरोही मारिजी वियो नजफ़ ख़ान जे गारंटीअ जे करे। पर मुंहिंजा जहिड़ा बिरोही भाइर आहिनि, तहिड़ा पंवर भाइर आहिनि, पंवरनि सां बिल्कुलु मुंहिंजो तालुक़ु आहे। मां हिन मीडिया जे थ्रू या ईअं न आहे त को मां हिते तव्हांखे को पंहिंजो उहो जवाबु ॾियां, सियासी जवाबु ॾियां, न, मुंहिंजो भाइरी तालुक़ु आहे, मुंहिंजो सियासी तालुक़ु हिते न आहे। मूंखे कुझु बि थींदो, हीअ बिरादरी मुंहिंजे पंहिंजे क़ौम खां अवल अचे बीहंदी आहे, हिन खे कुझु थींदो बेवाजिबी थींदी। वॾी महिरबानी साईं, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असां तव्हांजी